बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां अलफ वा ज़बर औ जा उच्चार ऐं आवाज़ पढ़ंदासीं। पहिरीं उच्चार ऐं आवाज़। अलफ वा ज़बर औ, बे वा ज़बर बओ, बे वा ज़बर बओ, बे वा ज़बर बओ, ते वा ज़बर तो, थे वा ज़बर थो, टे वा ज़बर टो, ठे वा ज़बर ठो, से वा ज़बर सो, पे वा ज़बर पो, जीम वा ज़बर जो, जी वा ज़बर जो, जे वा ज़बर जो, ने वा ज़बर न्यो, चे वा ज़बर चो, छे वा ज़बर छो, हे वा ज़बर हो, खे वा ज़बर खो, दाल वा ज़बर दो, धे वा ज़बर दो, डे वा ज़बर डो, ड्रे वा ज़बर ड्रो, ढे वा ज़बर ढो, ज़ाल वा ज़बर ज़ो, रे वा ज़बर रो, रे वा ज़बर ढो, ज़े वा ज़बर ज़ो, सीन वा ज़बर सो, शीन वा ज़बर शो, स्वाद वा ज़बर सो, ज़्वाद वा ज़बर ज़ो, तुए वा ज़बर तो, ज़ुए वा ज़बर ज़ो, ऐन वा ज़बर औ, गैन वा ज़बर गौ, फे वा ज़बर फो, फे वा ज़बर फो, काफ वा ज़बर को, काफ वा ज़बर को, खे वा ज़बर खो, गाफ वा ज़बर गो, गे वा ज़बर गो, घे वा ज़बर घो, ङे वा ज़बर ङो, लाम वा ज़बर लो, मीम वा ज़बर मो, नून वा ज़बर नो, णे वा ज़बर णो, वा ज़बर वो, हे वा ज़बर हो, हमज़ो वा ज़बर औ, ये वा ज़बर यो। इहा अलफ सां गॾु अखरनि सां गॾु वा ऐं उन ज़बर उन्हनि जा उच्चार ऐं आवाज़। हाणे पढ़ंदासीं इन्हनि जा सिर्फ़ु आवाज़। आओ, बाओ, 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 ताओ, थाओ, टाओ, ठाओ, साओ, पाओ, जाओ, 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 न्यो, चाओ, चाओ, हाओ, खाओ, दो, धो, डो, ड्रो, ढो, ज़ो, रो, ड़ो, ज़ो, सो, शाओ, सो, ज़ो, तो, ज़ो, आओ, गो, फो, फो, काओ, कओ, खो, गो, गो, घो, ङो, लो, मो, नो, णो, वो, हो, औ, यो। इहा अलफ वा ज़बर औ जा उच्चार आवाज़। हाणे असां वधीक पढ़ण जे लाइ हिन जी आख़िरी जेको आवाज़ आहे अलफ वा पेशा ऊ जो उहो बाद में पढ़ंदासीं। हिन खे वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।